नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां ज़िले कश्मीर कंदकोट में काफ़ी अरसे का जारी रहंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ऐं मुग़विन जगदीश कुमार, सागर कुमार, मासूम निंगर, जयदीप कुमार समेत ॿियनि मुग़विन जी बाज़ाबी लाइ करमपुर हिंदू पंचायत जे सॾ ते एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं हिंदू पंचायत तरफ़ां 3 ॾींहं लगातार शटर बंद हड़ताल जो सॾु पिणु ॾिनो वियो आहे। करमपुर हिंदू पंचायत के सॾ ते एहतिजाजन सॼो शहर बंद है। बे तरफ़ होसपुर शहर समेत ज़िले के ॿियनि शहरन में भी ज़िले कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ऐं मुग़विन जी बाज़ाबी लाइ हिंदू पंचायतन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे सॾ ते शटर बंद हड़ताल ऐं एहतिजाज जो सिलसिलो जारी है। और करण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।